वेलकम भली करे आया। सूफ़ी लाकूफ़ी में अॼु असां ॾिसंदासीं इंसान जी फ़ज़ीलत। हू सभिनी तख़लीक़ात में अशरफ करार ॾिनो वियो। हुन जे अंदरि समूरो इल्मु वधियो वियो ऐं हुन जी हैसियत न सिर्फ़ु ख़लीफ़े वारी रखी वई, पर हू सॼे आलम जो इसरार आहे। यानी ईअं खणी चवां मां जेकॾहिं त जेका मौजूदात आहे उहा जिस्म आहे ऐं इंसान उन जो रूह आहे। एॾी वॾी हैसियत आहे। इंसान खे आलम जो ख़ुलासो करे चइजे थो, पर असां इंसान हुअण जे बावजूद बि न पंहिंजे असुल खे सुञाणूं था, न उन जी अहमियत ॼाणूं था। अॼु त इंसान जानवर खां बि परे हलियो वियो आहे। छा लाइ त कमर्शियल दुनिया में हू कमोडिटी थी वियो आहे ऐं ॿियनि खे बि कमोडिटी सम्झे थो। रहियो सुवाल रूहानियत जो, मज़हब जो, उन में हू उबता पेर थो भरे। कुफर ऐं इस्लाम में था भरनि उबता पेर। अंधनि ऊंदहि न लहे तिन खे सच चवंदो केरु। रोहल राह प्रिय जी जे घुमी ॾिठो से घेर। त रब मिड़ेई हिकिड़ो तंहिंमें फंद न फेर। सा काॾे कंदी पेर जा सुती काबतला में। हाणे ॻाल्हि आहे, माण्हू पंहिंजे सम्झ खां कमु नथो वठे। गल सम्झ लही ते रोला की। बुल्ला शाह चए थो, तोखे सम्झ में नथी अचे, पंहिंजे अंदर जे अहवाल खे खोले नथो, पाण सुञाणी नथो, पोइ ॿाहिरिनि ॻाल्हियुनि ते डिफरेंसिस ते झगड़ी थो। गल सम्झ लही ते रोला की, ए राम रहीम ते मौला की। यानी मां इन खे सिंप्लीफाई कंदो आहियां त मूंखे बाबा पाणी घुरिजे, मां उञो आहियां। साईं ॿियो हिकिड़ो काको आयो, अछी टोपी पातल, बाबा जलराम चाहिए, जलराम घुरिजे, जलराम। वरी हिकिड़ो अंग्रेज साहिबु, आई वांट अ ग्लास ऑफ वाटर प्लीज़, वाटर। हाणे असां टई विड़ी पिया आहियूं। बाबा मूंखे पाणी घुरिजे, हो थो चए मूंखे जल घुरिजे, हो थो चए मूंखे वाटर घुरिजे। टिनी हिन जी मथां फाड़े रखिया, पाणी उते ई पियो आहे। ही दुनिया जो हाल आहे। त अॼु असां पंहिंजे नंढड़ी कोशिश सां इन ॻाल्हि खे सम्झंदासीं, इल्म खे सुबतो कंदासीं। इल्म यानी मां हिकिड़ो अर्ज़ु कयां त ऑल नॉलेज इज़ स्ट्रक्चर्ड इन कॉन्शियसनेस। हीउ मुंहिंजो टियों चोथों प्रोग्राम आहे हिन जुमिले खे वाज़िह करण जो। त असां अॼु उन खे सम्झण जी विथ कंदासीं त माण्हू ही दुनिया, हे उन जे अंदर में कहिड़ा इसरार आहिनि। जो रब थो चए त मां इंसान जो राज़ आहियां, इंसान मुंहिंजो राज़ आहे। हाणे ही लफ़्ज़ सम्झणु सही कजे, कोशिशि कजे। छो त क़ुर मजीद बार बार चए थो, ऐं इंसान तूं गौर फ़िक्र करीं छो नथो। सिर्फ़ु उन तव्हांखे तकलीफ़ ॾियण खां असां हाज़ुर थिया आहियूं त तव्हां असां गॾिजी गौर फ़िक्र कयूं, जीअं इन ॻाल्हि खे सही कयूं, ॻाल्हि सम्झ में अची वञे, रोलो ख़तमु थी वेंदो। त इन ॻाल्हि खे सम्झण ऐं सम्झाइण लाइ पाण सां वंडण खां जी असीं पाण सेखड़ाट आहियूं, पिया सिखूं पिया। तव्हां असां गॾिजी हिन राह में हलंदासीं त अहिड़ो ई पाण जहिड़ो हिकिड़ो तमामु दाना दोस्त, ॼाणंदड़ ऐं मुंहिंजो तमामु कुर्बायतो साथी आहे। अदे जो नालो आहे मंसूर अली मीरानी साहिबु। साईं तव्हांजा लख कुर्ब, तव्हां कदम भरे आया, असांखे ॾाढी ख़ुशी थी। असां जेके गुज़ारिशात पेश कयूंसीं उन ते ॻाल्हाइण खां तव्हांखे तकलीफ़ ॾिनी आहे ऐं तव्हां असां सां हिन सथ में साथ ॾेई इन ॻाल्हि खे वाज़िह कयो। जी साईं। असांजो हाल हींअर कोन्हे, असीं ज़ाहिर ते घणो किरी पिया आहियूं ऐं अंदरि ॾे जीअं तव्हां फ़रमायो आहे उन
जीअं तव्हां हमेशह शहनशाह लतीफ़ खे कोट कंदा आहियो हा साईं, वाह वाह। ऐं शहनशाह लतीफ़ सुर्ख यमन कल्याण में ई सूफ़ीअ जी सॼी ॻाल्हि करे वाह ॿुधाई वाह, आहे बेशक। त सूफ़ी जेको आहे कसरत खां न्यारो थी पंहिंजे नफ़्स खे सां वेढ़ करणु ऐं पंहिंजे नफ़्स खे गिफ़लत खां बचाइण जे लाइ गौर फ़िक्र करण जी कोशिशि कनि था साईं। त ईअं पंहिंजे यमन कल्याण जे 8 नंबर बेत आहे जंहिंमें तव्हां साईं हुकुम कनि था त जुस्से में जबार जो खफ़े खे मूं खोड़ जली तूं ज़बान सां चारई पैर चोर फ़िक्र सी फुरकान में इस्म आज़म ॾोर ॿिया दर न वञी वोड़ ईअं अमल ईअं ई सपिजे। त शहनशाह लतीफ़ जे शेरनि खे बेतनि खे असीं पढ़ूं था, इल्मु हासिलु कयूं था। जे अगरि उन खे असीं प्रैक्टिस में आणींदासीं साईं जे त कुझु असांजो सणाई थींदी, कुझु कल्याण थींदो। त साईं हुकुम कनि था त वञो वञी फुरकान में इस्म आज़म वञी ॾोरियो। त जीअं साईं बार बार चवनि था पढ़ियो था पढ़नि कढ़नि की न कुलूब में, त तीअं ई क़ुर शरीफ़ जी सूर आहे 47 उन जी आयत नंबर आहे 24। त उन में मालिक फरमाइनि था त अफ़ला या तदब्बरून अल क़ुरान उम्मा आला कुलूब अग़फ़ाला। ई क़ुर में गौर फ़िक्र नथा कनि, हिननि जे कलबनि ते ताला आहिनि साईं। मोहरूं लॻल कलब खे दिलि बि चइजे थो, पर इन सां मिलंदड़ जुलंदड़ लफ़्ज़ इनकलाब। इनकलाब माना हेठि मथे सोच खे गौर फ़िक्र नथा कनि, का सुठी शइ अचे नथी त उन में सम्झनि गौर फ़िक्र नथा कनि त हीअ मुंहिंजे लाइ या मुंहिंजे इर्द गिर्द जे लाइ का हानिकार त कान थींदी। इन इन लाइ मालिक चवनि था त गौर फ़िक्र कनि। तीअं ई असां 2 आयतूं क़ुर शरीफ़ जूं जेके पेश कयूंसीं, औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जीअं त तव्हां मूंखे ख़बर आहे त तव्हां क़ुर शरीफ़ में गौर फ़िक्र कंदा आहियो ऐं हींअर बि तव्हां क़ुर शरीफ़ जूं आयतूं पेश कयूं आहिनि, शाह खे सदाईं कोट कंदा आहियो। तीअं इनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं पंहिंजे हाल शुरू। त मालिक चवनि था त औज़ु बिल्लाहि मिन शैतानिर रजीम इहो साम्हूं किताब में जीअं खोलींदो क़ुर शरीफ़ त तव्हांखे मिलंदो कोन्हे, लिखियलु न मिलंदो। सूरह फातिह ऐं बिस्मिल्लाह। क़ुर शरीफ़ जी माना आहे साईं पढ़ाई, पढ़णु पढ़णु बुनियाद उहो ई पढ़णु, उहो जंहिंसां सम्झणु थिए। त हाणे जॾहिं असां पढ़ियो था वञूं त सूरह नहल आहे 16 सूर, उन जी 98 आयत आहे। मालिक उते फरमाइनि फ़इज़ क़राअतल क़ुरान, जॾहिं क़राअत कयो क़ुर जी फ़इस्तइज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, त अलाह जी पनाह में अची वञो हुन जी शैतान मरदूद जे शर खां बचण जे लाइ। मुंहिंजे पनाह में अची वञो पंहिंजे माइंड पंहिंजे नफ़्स खां बचाओ, मां मुंहिंजे पनाह में गौर फ़िक्र कंदासीं ऐं साईंअ खे महसूसु कंदासीं त इन चवण सां तव्हांजे अंदर में सुकून जूं लहरूं फुटणु लॻंदियूं। मालिक जे पनाह में जो ईंदो त असां इहा नंढड़ी ॻाल्हि कान्हे, असीं साईंअ जे पनाह में अची वियासीं। मां जिंद छॾाए, मुंहिंजे मां जिंद छॾाए साईंअ जे पनाह में था अचूं। त साईं डायरेक्ट पहिरीं आयत कलाम जी ॿुधाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। साईं फरमाइनि था बे माना साण साईं, इस्म माना नालो ऐं नालो कंहिं बि शइ जो सुञाणप हूंदी आहे। त साईं पाण ॿुधाइनि था छो कलाम अल्लाह आहे, अल्लाह कलाम थो करे, साण सुञाण अल्लाह खे जेको रहमान आहे। हाणे साईं रहमान, हाणे जेका तव्हां ॻाल्हि कई जे तो नज़र नेक त बिस्मिल्लाह ई बस। ही जेका बिस्मिल्लाह आहे उन जे लाइ अर्ज़ु कया त सॼी क़ुर पाक जी जेका समरी आहे सूरह रहमान आहे ऐं सॼी सूरह रहमान जी जेको नुक़्तो आहे उहो बिस्मिल्लाह आहे। ऐं बिस्मिल्लाह साण अलाह जे नाले सां उन खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। ऐं हींअर साही जो वक़्तु आहे त हींअर साही ते वेंदासीं, वरी हितां ई शुरू कंदासीं, थोरो इंतज़ारु कयो। वेलकम बैक। साईं तां वापसी। ॿुधल ॻाल्हियुनि खे खोलिजे।
हाणे फुरकान मां इसमें आज़म ॻोल्हण जी ॻाल्हि तव्हां ॿुधी, जेके बि मुंहिंजा भाउर भेनरूं क़ुरान मजीद पढ़नि था। इसमें आज़म ही जेका सॼी काइनात आहे इहा इसमें आज़म जी ठहियलु आहे। उहो इसमें आज़म तव्हांजे अंदरि ॾींहं राति वॼी रहियो आहे। हाणे जेकॾहिं तमामु मज़हबनि खे खोलींदासीं, in the beginning was the word and word was with the God and whatever was created with the word. Logos, Old Testament, word, New Testament, माना जेको तौरेत आहे, जेको अंजील आहे, ही मां उनखे पढ़ियो। ऐं जेकॾहिं इन खां अॻिते वञूं त असांखे वेद मिलनि था जी, जिन में उनखे नाद चइबो आहे, आवाज़। ARY कॾहिं प्रोग्राम कयो त तहक़ीक़ी तरह त ही काइनात कीअं ठही ऐं शुरू किथां थी। साइंस में बिग बैंग असां सभिनी ॿुधो आहे, धमाको थियो। हाणे उहो धमाको एक्चुअली लफ़्ज़ आहे, उहो लोगास, उहो वर्ड, उहो इसमें आज़म, जंहिंसां ही काइनात रची वई। रब पंहिंजे हुस्न जमाल खे जॾहिं वाज़े करणु चाहियो त हुन चयो कुन, ऐं हुन जे हुकुम जी ॻाल्हि आहे फयकूं, थी पियो। हीउ सॼो मांडराण मंडिजी वियो, पर हुन में इहो जेको कुन वारो आवाज़ आहे, जंहिंखे तव्हां जेकॾहिं तसौफ़ जी दुनिया में अची ॻोल्हींदव त हू जो नालो ॾिनो वेंदो आहे, अल्लाह हू। लूं लूं दे विच ज़िक्र अल्लाह दा हरदम पया पढ़िए हू। ही सुल्तान बाहू आहे। लूं लूं दे विच, हाणे सिंधी ख़ुशनसीबी सां पंजाबी, सराइकी, गाॾड़ सभु लफ़्ज़ सम्झी सघनि था। लूं लूं में अल्लाह जो ज़िक्र हरदम पया पढ़ी हू। आशिकन अल्लाह वेरो तार न विसरे, जेके चित में चुणकनि था, जेके चित में चुरनि था। लतीफ़ साईं चए थो अल्लाह उन म विसरान चित में जे चुरनि। छो ही ज़िक्र जॾहिं आयो आहे त रब करीम चए थो फज़कुरनी अज़कुर कम, आहे तूं मूंखे यादि कर हिते ज़मीन ते वेही, मां तुंहिंजो ज़िक्र हिते अर्श ते कयां, तोखे यादि रखां। इन खां वधीक हिन बंदे जी कहिड़ी ख़ुशनसीबी थी सघे थी। त हाणे असली जेको कमु आहे उहो इसमें आज़म खे ॾोड़णो आहे। ऐं जीअं मूं अर्ज़ु कयो त तव्हां जेकॾहिं अंदरि वेंदव त उहो पियो थो हले। उनखे वरी वेदनि छा ॿुधायो आहे, अजपा जाप, अनहद नाद, अनहद, जेको बिना, हाणे हे मां लॻायो धकु, तव्हां आवाज़ु ॿुधो न, जेको बिना वॼाइण जे पियो वॼे, जेको बिना जपण जे पियो जपे, उहा असली शइ ॾींहं राति जेसि ताईं माण्हू जीअरो आहे, निंड में बि उहा हले थी त इंसानु ज़िंदा आहे। ही सॼी काइनात जो राज़ आहे। त क़ुरान मजीद इहो सेखारे थो माण्हू खे त इनखे ॻोल्ह, तूं इन कम लाइ हिते मोकिलियो वियो आहीं त पाण खे सुञाण। पाण खे सुञाण जो अमल पाण विञाए पंहिंजो पाण खे पाण सुञाण। पंहिंजो पाण खे तेसि ताईं न सुञाणे सघंदासीं जेसि ताईं मां मूं सां गॾु आहे। आउं सां आलिम भरियो पियो भेर करे, सॼे आलिम में रुॻो आउं आहे। हाणे मां ॻाल्हायां थो, सची जेकॾहिं पंहिंजे अंदरि में टुॿी हणी मूं ॾिठो आहे, मां नथो ॻाल्हायां जी, मां ॻाल्हाए ई नथो सघां। मूं वटि ही इल्मु स्ट्रक्चर्ड कयो वियो आहे, हाणे हुनजी नज़र सां ॿाहिरि अचे थो, तव्हां सां ॻाल्हायां थो। मां त अजाई आहे, मां त अंधा, मां जेकॾहिं चवां त शिरक आहे जी।
ॾिसण ॾिसी जे वरी लतीफ़ सां यादि थो अचे हम खे हक़ु चवी, हम खे हक़ु चवी, सभिनी में उहा हम मौजूदु आहे, उहो रूह अल्लाह। हाणे तव्हांखे थी सघे थो थोरो शक अचे, काल्ब मिटी जो ठाहियो वियो, कंहिं इंसान खे सजदो न कयो। पाण फरमायूं त जॾहिं मां हिन में पंहिंजो रूह फूकियां थो त सभिनी फ़रिश्तनि ते वाजिबु आहे त हिन खे सजदो कनि। इन अमल खे तस्विया चइजे थो, माना हुन जे लाइक़ु कयो वियो ऐं इंसान जे काल्ब इन जे लाइक़ु अलाह जी मर्ज़ी सां थियो त उन में उहो रूह फूकियो वियो, इहे तस्विया थी। ऐं पोइ सभिनी मलाइकनि सजदा कया। हाणे सजदो कंहिंखे कयो वियो? इंसान अशरफ छो आहे? सभई असमाए उन जी ज़ात जे अंदरि ओतिया विया आहिनि। जेको ही आलम जीअं मूं अर्ज़ु कयो त इंसान माइक्रोकाज़म आहे, हिन मैक्रोकाज़म जो जेका काइनात आहे उहा इंसान जे अंदरि आहे ऐं पाण इंसान खे टका सम्झे थो माण्हू। अॼु जो इंसान पाण खे पैसनि में तोरे थो, ॿिए जी इज़त बि पैसे सां करे थो, हुनखे ख़बर ई न आहे। ऐं मन तूं जोत स्वरूप है अपना मूल पछाण, आहे कुलज़म संदो कतरो, पैसनि में पाण विञाए छॾियूं था। उन इसमें आज़म खे ॾोड़ण जी असांखे ख़बर ई कान्हे का, असां उन हवाले सां पढ़ूं ई कोन था पिया। पंहिंजे कल्ब खे पंहिंजे अंदरि वे जेका गंद पियो आहे हसद जो, साड़ जो, सभ खां वॾी भित आहे मां जी। 4% छा गंढ में ॿधे थो माण्हू? ग्रंथ साहिब में लिखियलु आहे 4% क्या गांधी एॾो टेॾो जाए, अड़े टेढ़ो थी थो वञे, अड़े इहे टका हिते पिया हूंदा बाबा। पर इहा ॻाल्हि आहे गौर फ़िक्र करे ई नथो हे माण्हू। त हिन ॻाल्हि खे सम्झण खां, हिन ॻाल्हि खे पुरझण खां असां साईं खे तकलीफ़ ॾिनी आहे। साईं हिन खे अॻिते वठी हलो। हा साईं, बिस्मिल्लाह जी ॻाल्हि पे कई। जी साईं। त बिस्मिल्लाह जे लाइ बि क़ुर शरीफ़ जे सूरह अलक़ में हुकुम आहे, इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़, पढ़ उन सुञाणप वारे जंहिं तोखे ख़लक़ कयो आहे। त असां रहमान ते पहुतासीं, बिस्मिल्लाह रहमान, साण सुञाण अलाह खे जी, जेको रहमान। हाणे साण सुञाण अलाह खे, हाणे इन साण खे बि डिफाइन कंदासीं, जेको मां जेको तव्हां ॿुधायो था, इन मां खे बि सम्झंदासीं त इहा मां आख़िर आहे छा। पर पहिरीं बिस्मिल्लाह खे, त बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलाह कहिड़ो? जेको रहमान आहे, पाण मालिक ॿुधाए थो अलाह सां गॾु, अलाह ज़ात जो नालो आहे, रहमान उन जी सफ़ात शुरू थी आहे। त हाणे असां आम किताबनि में या दरवेश फ़क़ीर ॿुधाइनि त रहमान वॾो ॿाझारो, रहम करण वारो, माफ़ करण वारो। असां तव्हां खां सिखियासीं या रिसर्च कईसीं त पर रहम अमड़ जे पेट खे सॾिबो आहे, उन में अमान ॾियनि था। वरी ज़मीन खे बि अमड़ सॾिबो आहे, मां चवंदा आहिनि धरती माता या धरती माउ, इन में बि अमान ॾियनि था। हीअ ॻाल्हि गौर सां सम्झणु घुरिजे। असांजे वेदनि में, ग्रंथ साहिब में, क़ुर मजीद में ऐं बाइबल्स में, जेको तुंहिंजे पैदाइश खां अवल शक में मादर में तोखे पाले थो, मज़ाक त न आहे, उन अंदरि जीअण 9 महीना ऐं ॾींहंनि ताईं तोखे रखे थो, हीअ हितां रहमान जो कमु शुरू थिए थो। जी जी साईं। त सूरह 55 आहे क़ुर शरीफ़ जी, जेकी शुरू ई अर-रहमान सां थी थिए। अर-रहमान अल्लमल क़ुरान, साईं पढ़ाए पैदा कयो आहे। या जॾहिं साईं जो नूर वञे थो या त सम्झ वञे थी त मां इंसान पैदा थिए थो। अर-रहमान अल्लमल क़ुरान, ख़लक़ल इंसान, तॾहिं त इंसान पैदा थिए। न त इंसान जी सूरत में ॾिसो था अॼुकल्ह असीं त कुझु चवण जी हिन पोज़ीशन में बि न आहियूं त कंहिंखे कुझु चऊं, पर इंसान कंहिं कंडीशन ते वञी पहुतो आहे त जॾहिं इंसान वटि साईं जी सम्झ थी अचे, साईं खे महसूसु थो करे, तॾहिं इंसान जी ख़लक़ पैदा थिए थी। अहिड़े ई नमूने सां अर-रहीम सूरह ज़ुमर आहे, उन जी आयत नंबर 53 में अलाह ताला फरमाइनि था, कुल या इबादी, चओ रसूल खे चवे थो त चओ मुंहिंजे बंदे खे, जिन पंहिंजे नफ़्स सां ज़ुल्म ज़्यादती करे छॾिया, असरफ़ु अनफुसहम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह,
इन अलाह जी रहमत खां मुनक़ते न थी वञो। आम आयत अलाह जी रहमत खां मायूस न थियो। इन अलाह बेशक अलाह यग़फ़िर मग़फ़िरत कंदो ज़ुनूब गुनाहनि जी जमीअन वन टू ऑल इन्नहु गफ़ूर रहीम। मग़फ़िरत करण वारो रहीम आहे। साईं इन आयत कॉन्फिडेंस ॾिनो न त असां जहिड़ा गुनहगार इन में हुआ त शल साईं बख़्शींदो या अलाए असीं गुनहगार आहियूं, साईं असां जहिड़नि गुनाहगारनि खे बख़्शींदो। इन आयत ॾिनो त सभई गुनाह बख़्शींदो। तूं माफ़ी वठण जहिड़ो त थी न, तूं माफ़ी वठण जे लाइ त पाण राज़ी थी न, साईं जे अॻियां अच त सही न, माफ़ी घुरण जहिड़ो थी त सही न। त जॾहिं इहो सी थियो दिलि में पक थी त असां जहिड़ा गुनाहगार बि बख़्शिया वेंदा। रुगो पर इन ते बीही वञो, इन कलाम ते बीही वञो, शहनशाह जे कंहिं बि शेर ते बीही वञो। साईं थो चवे, शहनशाह लतीफ़ चए थो वहदहू ला शरीक लहू ॿुध न ॿोड़ा के तो कने न सुआ घट अंदरि घोड़ा ॻाढ़ींदे ॻोढ़ा त हाणे छा साईं नफ़्से लवामा जी एक्टिवेशन जे लाइ ॿुधाए थो त इहो तव्हां खां ग़लती थिए थी त पोइ दाहूं केरु कुथो वेठो करे अंदरि में त हीअ छा कयई छा थी। त इहो ई साईं गौर फ़िक्र लाइ हुकुम थो करे त साईं हाणे पाण साण सुञाण अलाह खे त पहिरीं त हाणे पाण जो पाण खे सुञाणणो पवंदो न साईं त तॾहिं साईं सम्झ में ईंदो। त हाणे सभु को मां त ॿुधाए थो त मां हीअ मां खे कढो, मां हीअ आहे मां छा, हाणे मां निकिरे छा, मां माना मुंहिंजी डिज़ायर मुंहिंजूं ख़्वाहिशूं मुंहिंजी मर्ज़ी, होॾां साईं जी रज़ा आहे होॾां मुंहिंजी मर्ज़ी आहे। हाणे इन मां पंहिंजी मर्ज़ीअ ते थो हलां या मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां ऐं मुंहिंजा इहा आहे। हाणे जेको जेको सम्झे त मुंहिंजी हाणे हिकिड़ी साईंअ जी मर्ज़ी आहे, ॿियो मुंहिंजी मर्ज़ी आहे, इहा मुंहिंजी मर्ज़ी मां आहे त मां पंहिंजी मर्ज़ी साईं जे रज़ा जे हेठां आणींदुसि त साईं रहम कंदो, साईं करम कंदो, साईं हिदायत ॾींदो। साईं हाणे हिते हिकिड़ी मिसाल ॾींदासीं, बिस्मिल्लाह रहमान रहीम खे कयोसीं त साईं हींअर असां साईं ते वेंदासीं, पुठियां अची वरी साईं जे इन मिसाल सां शुरू कंदासीं। थोड़ी देर इंतज़ार कयो। वेलकम बैक। साईं तां वापसी पाण सुञाण जे अमल में दाख़िल पिया थियूं त जंहिंखे हऊं मैं मां ऐं मुंहिंजो आहे, इहो आहे छा, इंसान जी बनावट आहे छा। क़ुरान मजीद जॾहिं पढ़ो था अलिफ लाम मीम, हाणे इंसान जे अंदरि ही जेका सॼी हिकमत आहे टिनि लफ़्ज़नि में, उहा इहा आहे त टे नफ़्स थियनि था। नफ़्से अमारा जेको असांखे ख़्वाहिशुनि जे कढ डुकाए थो, ईअं डुकाए थो जीअं को हरण हुमा सरगर्दां संसार में। हीअ ॻाल्हि मां पोयनि प्रोग्रामनि में सम्झाए चुको आहियां, पर वरी बि जेके दोस्त नओं ॾिसंदा हुजनि, हरण ऐं हुमा, हरण सिंधी हिंदी जो हिकिड़ो घाड़ेटो आहे जेको ॾाढो सिंधी में हलंदो आहे, मृग तृष्णा। हू डुकंदो आहे ॿ हरण जा मिसाल आहिनि। पाणी हुनखे नज़र ईंदो आहे, उहो ॾाढो रेगिस्तान में डुकंदो आहे, पाणी लाइ हुनखे रुञ नज़र ईंदी आहे। रुञ सवली तरह सम्झो था, परे खां हुनखे पाणी नज़र ईंदो आहे, हू वीचारो डुकंदो आहे, ॾिसंदो आहे त न हे त वारी आहे। हीअ रुञ पुठियां जीअं पियो थो डुके, ॿियो हुनजे दुन में खस्तूरी थींदी आहे, जंहिंजी ख़ुशबू हुनखे तंग कंदी आहे, हो हुनखे हासिलु करण खां डुकंदो आहे। हीअ आहे मृग तृष्णा। हुमा उहो तख़्युली पखी आहे जेको कॾहिं बि ज़मीन ते पेर नथो रखे। त हीअ जेका डुक आहे, जेका लतीफ़ साईं ॿुधाई, जीअं सो हरण हुमा सरगंदा संसार, सरगर्दान ॾींहं राति पियो डुके थो माण्हू माया जे पुठियां, दौलत जे पुठियां। हीअ 21 सदी जे इंसान जी कहाणी आहे जेका 18वीं सदी जो लतीफ़ साईं ॿुधाए थो। जी
पट ते पेर नथो धरे, हुमा लाइ थोरो वधीक ॿुधायां त अजीब पखी आहे, पियो आसमान में गर्दिश कंदो आहे। हाणे उनजो नस्ल कीअं वधंदो आहे, हुनजा जेके बचा थींदा आहिनि, अंडा जॾहिं हेठि किरंदा आहिनि, ज़मीन ते पहुचण खां अवल फुटंदा आहिनि, वरी उहो जेको बचियो आहे वरी उहो साॻी हुमा डुक डुका हणणा में। केॾी नज़र आहे, असांखे सम्झाइनि था पिया त नफ़्से अलिफ लाम मीम, नफ़्से अमारा खे जॾहिं असां रोकण जी कोशिशि कंदासीं त बाबा ही एतिरी डुक चङी न आहे, तूं आदम आहे, इंसान आहे, तूं बहितरीन तख़लीक़ कयो वियो आहे। बार बार क़ुर मजीद चए थो सभ खां सुहिणो करे। एसि ताईं जो हदीस हरेरा साहिब जे हदीस आहे, उनजे वाता हज़रत हरेरा, त असां इंसान खे पंहिंजे शक्ल ते सूरत ते ख़ल्क़ कयो। Man is fashioned after the image of God, Old Testament. New Testament, kingdom of God is within you. तो में अंदर आहे सभु कुझु। पर एॾी वॾी ॼाण खां पोइ बि असां जॾहिं हिन अमारा खे छॾे लवामा में ईंदासीं त असां हिनखे बैलेंस करण जी कोशिशि कंदासीं। ऐं के सालिक कंहिं फ़क़ीर सां मिली वञनि था, जॾहिं उन्हनि ते बख़्शिश जी नज़र थिए थी, को वली अल्लाह, को गुरू, को मुर्शिद मिले थो, त पोइ हू नफ़्स मुतमइन्ना में अचनि था। उन जा खोड़ मिसाल आहिनि मूं वटि, पर वक़्त जी तंगी आहे। जेको हर हालत में मुतमइन हुजे। असुली इस्लाम जी माना जेकॾहिं मां हिकिड़ी लाइन में अर्ज़ु कयां, सरेंडर अनकंडीशनली टू द विल ऑफ गॉड। सवली सिंधीअ में अल्लाह जे मर्ज़ीअ अॻियां पाण खे ताब कयो, टोटल, बिना कंहिं शर्त शरूत जे इस्लाम सम्झ में अची वेंदो। त हीअ जेका मर्ज़ी आहे, जेका असांखे मंसूर साहिब जन ॿुधाइनि पिया, त पंहिंजी मर्ज़ी अल्लाह जे मर्ज़ी जे हेठां रखो। ऐं असां हर वक़्तु शिकायत कयूं था, शुक्र करण जा त हज़ारे मक़ाम आहिनि, पर असां आउं जे वस चढ़ी इन नफ़्से अमारा जे हालतुनि हेठां पाण खे ॼाणायूं था, पंहिंजी का हैसियत रखूं था ऐं शिकवा शिकायत कयूं था। शुक्र वारी मंज़िल खां इस्लाम जी पूरी हिन लाइन जी नफ़ी कयूं था, जेको चए थो अनकंडीशनल सरेंडर टू द विल ऑफ गॉड। एॾो सणाओ आहे ही सम्झणु। जी साईं, हिनखे वाज़े कयो। हा साईं, मिसाल जी ॻाल्हि पे कईसीं त को अथॉरिटी आहे, पावरफुल आहे, ऐं असीं हुनजा मक़रूज़ आहियूं। मिसाल तौर ते मक़रूज़ आहियूं, ऐं हुन असांखे डेडलाइन ॾेई छॾिया त बाबा हिन टाइम ते तव्हांखे न त पोइ पाण ॼाणो पंहिंजे रिज़ल्ट जा, पाण मुख़्तियार हूंदो, जवाबदार पाण हूंदो। साईं उहो अची थो बीहे, असां वटि आहे कुझु कोन, हींअर अची थो बीही रहे, असां वटि का शइ कान्हे, बेवसाई आहे। हू अचे थो, अचण सां जेको आहे सो पुछे थो त छा आहे बाबा, असांजो साईं हाल कोन्हे। हू चए थो घबराए न, अचे ही बि पोयों तूं छॾ, ही बि वठि, पंहिंजो हथु सिधो कर। साईं जेको पोयां गुनाह ग़लतियूं सभु माफ़ करे ॿी सम्झ ॾे, त हाणे हीउ जेको असांजो पोयों कर्ज़ु माफ़ कयईं, सभु शयूं छॾियईं, ऐं वरी ॿियो थो असांखे ॾिए, त भई हथु साफ़ु करे, त असांजे अंदर जी कैफ़ियत छा हूंदी? ज़ाहिरान हुनखे चवंदासीं साईं तव्हांजी वॾी महिरबानी, त हीअ अॻी आया त असांखे पोइ चवणी कान पवंदी, असांजे कल्ब मां निकिरंदी अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साईं तव्हांजूं वाखाणूं, सभु तारीफ़ूं तव्हांजूं, रब्बिल आलमीन आहियो, परवरिश करण वारा आहियो, आलमीन जा, ऑल टाइम ऑल प्लेसिस। रब माना परवरिश करण वारो, नाक़िस खे कामिल करण वारो, ऐं हर सेल जी परवरिश करण वारो, हर टाइम हर दम हींअर बि करे वेठो असांजी हर सेल जी। असांखे इहा सुॼागी कान्हे, असांखे ॼाण कान्हे का, ईअं ई जीअं हले पियो थो। हाणे इंसान ते फ़र्ज़ु अची थो वञे, साईं पोयां कर्ज़ माफ़ करे, वरी सम्झ ॾे, वरी उथारे, छो जो असां कंदा अचूं, गड़बड़ कंदा अचूं, थियो वञे हेॾां होॾां, वरी उथारे थो। त असांखे हाणे थोरो इंसान ते फ़र्ज़ु थिए थो त हीअ जेकी रोज़ी आहे, रब पालण वारो उहो आहे, पंहिंजी रोज़ी हिलाल करे, पंहिंजे रोज़ीअ खे हिलाल करे सम्झे त मुंहिंजी रोज़ी हीअ हिलाल आहे, या कंहिं गड़बड़ त कोन थी थिए, कंहिं ग़रीब जो मां हक़ु त कोन थो मारियां, कंहिं ॿिए जो हक़ु त नथो मारियां। हीअ जेकी रोज़ी असीं गिरह खाऊं था साईं, इन ते पूरी काइनात कमु थी करे। हिकिड़ो हारी मुंहिंजो साईं ज़मीन में ॿिज विझे थो, ज़मीन उनखे मालिक जे कुदरत सां
ताक़तुनि सां उसलो पैदा थिए थो। सिज चंड ही पूरी काइनात हवाऊं सिज हुनखे पचाए थो, चंड मिठास पैदा करे थो, हवाऊं करे हुनखे, पोइ उहो दाणो थिए थो, वरी मुंहिंजो साईं हारी हुनखे ॻाह ॻाए पंहिंजे बचड़नि समेत, पंहिंजे गुरबतुनि हाल समेत वरी इहा थी मार्केट मां थी असांजे बावर्ची खाने ताईं थी पहुचे। पोइ मुंहिंजी अमड़, मुंहिंजी भेण, मुंहिंजी न्याणी का उहा मानड़ी पचाए असांखे ॾिए थी। उहो गिरह, हिकिड़ो गिरह मुंहिंजे काइनात पूरो कमु कयो ऐं मुंहिंजे पंहिंजी मर्ज़ीअ ते, मुंहिंजे तकड़ ते, छो जो साईं त रब आहे, हू पालण वारो आहे। हाणे मां थो सम्झां त मां थो पालियां, मूं उन गिरह खे हराम करे छॾियो। उन गिरह मां रतु ठहंदो जेको हिन माईद ॾे वेंदो। मुंहिंजो कीअं जॾहिं मूं कंहिंजो हक़ु खाधो आहे, कंहिं ओड़े पोड़े खे अंजायो आहे, आड़े पाड़े खे रंजायो आहे, साईं चवे थो प्यार सां हल, आजिज़ खे इंसारी सां हल, मोहबत सां हल। मूं उहो ई हराम करे छॾियो। हाणे मूंखे सम्झ केॾांहुं ईंदी, तॾहिं साईं चए थो तकड़ न कर, तकड़ कमु शैतान जो अथई। हा, ऐं सुस्ती बि न कजांइ। हा भई उहो साईं चयो आहे न, छंछर ततीअ थधीअ काह कान्हे वेल वेहणी, जहिड़ो को लॻो रह कोशिश में, साईं अचे सुजाॻीअ में लॻो रह। त वरी अची थो वञे साॻी आयत, अर रहमान अर रहीम, साॻी रिपीटेशन वरी यादि ॾियारे थो त बाबा तोखे सम्झ बि ॾिनी अथसि। हा, पोयां कर्ज़ बि माफ़ कया अथसि। हाणे मालिक यौमिद्दीन, मालिक आहे मुंहिंजे दीन जो, मुंहिंजे फ़ैसिले जो, मुंहिंजे सिस्टम जो, मुंहिंजे निज़ाम जो। मज़हब ॿी शइ आहे, दीन ॿी शइ आहे। मालिक पंहिंजे दीन जी ॻाल्हि थो करे। त हाणे साईं हिकिड़ो त डे ऑफ जजमेंट आहे, उन ॾींहुं मालिक त आहे जंहिं ॾींहुं साईं असांखे सज़ा ॾींदो त बाबा हिनखे जेल में विझोसीं या हेॾे कयो। डे ऑफ जजमेंट इहो थींदो आहे त बाबा हिनखे दोज़ख में विझो। हिते जेको मालिक यौमिद्दीन आहे, जी साईं, इनखे थोरी ॻाल्हि, हा, बदिले के दिन का मालिक, यानी जॾहिं असांखे पंहिंजे अमालनि जो बदिलो मिलंदो सॼे काइनात जे माण्हुनि लाइ, लेन देन ॾियण वठण रब्बुल आलमीन, जी साईं, उन जो मालिक मुख्तियार, उन जो जज, जी साईं, सिर्फ़ हिकिड़ो अल्लाह ई आहे। अल्लाह ई उनखे ॾिसणो आहे त केरु सही आहे केरु ग़लति। जॾहिं इन योम जी माना घड़ी पल बि आहे, ॾींहुं बि आहे। हाणे जॾहिं मां साईं खे हींअर मालिक सम्झंदुसि तॾहिं त मां सुधरण जी कंदुसि साईं, त मुंहिंजो साईं आहे, मुंहिंजो मूंखे ॾिसे पियो। तव्हां इहो इन जो ज़िक्र कयो इस्म आज़म जो, इस्म आज़म साईं हर टाइम हयात आहे, हर टाइम खड़ो आहे, हान हर टाइम क़ाइम आहे, या हय या क़यूम, हर टाइम तव्हांखे अंदरां तव्हांजी नियत में ॾिसंदो थो रहे। बिल्कुलु तव्हां केॾीमहिल निंड मां उथी कोन था ॿुधायो त अॼु वाह जी निंड कई अथमि, अड़े बाबा तव्हां त सुता पिया हो, त केरु थो तव्हांखे ॿुधाए त तव्हां, हा न साईं, तव्हां मालिक यौमिद्दीन। हाणे अॻियां आयत थी अचे, इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन, इहा सिर्फ़ क तव्हांजी नाबुद ताबेदारी में हाज़िर थियो आहियां, ऐं इहा सिर्फ़ क तव्हांजी नस्तईन, तव्हांजो तावन खपे साईं। जंहिं वटि नौकिरी कबी साईं मदद घुर्जे, जी साईं, हा सिर्फ़ तव्हां खां। हाणे जंहिं वटि नौकिरी कबी त पघार उन खां वटि बि न साईं, जंहिंजो हाणे असीं जो उन जी ताबेदारीअ में ताबेदारी जहिड़ा थियूं त हाणे ताबेदारी त हाणे उन खां तावन कहिड़ो खपे। असां इहदिन सिरात मुस्तक़ीम, असांखे हिदायत कर सिधे रस्ते ते, उहो रस्तो जंहिं ते का गड़बड़ न हुजे। बिल्कुलु जंहिं ते इहदिन सिरात मुस्तक़ीम सिरात लज़ीन अनअमत, इनाम वारी राह। मालिक की कॉन्फिडेंस तो दे बाबा तोखे नेमतुनि जे लाइ, हा तूं नेमतुनि जे लाइ, तोखे नेमतूं मिलंदियूं, नेमतुनि जे लाइ तूं छो नथो नेमतुनि जो उमेदवार थी। अनअमत अलैहिम, जिन ते नेमतूं कयूं अथई, मग़ज़ूब अलैहिम, गज़ब वारनि खां बचाइजांइ, जिन ते गज़ब आहे उन्हनि खां बचाइजांइ, ऐं जेके गुमराह आहिनि उन्हनि खां बि बचाइजांइ, उन्हनि खां। मालिक हाणे साईं, हाणे असांखे ॿुधायो, हाणे साईं इहो आहे जो हिकु हथ में ॾियोसि, ॿिए हथ में वठोसि, हिकु हथ में। हाणे हिते जो आहे साईं जो सूरह फातिहा खोलींदो, हीअं खोलींदो हिकिड़े पेज ते सूरह फातिहा, हेॾां सूरह बक़रा आहे, जवाबु लिखियो पियो आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम अलिफ लाम मीम। हर ॿोलीअ में एब्रीवेशन थींदी आहे। मूंखे कोन्हे, मां हिकिड़ो सादो माण्हू आहियां, मूंखे सम्झ कान्हे त छा आहे छा न आहे। वॾा बुज़ुर्गनि जा कम आहिनि, ऐं इहे मुक़तात लफ़्ज़ चवंदा आहिनि, असांखे त वठण बि कोन था अचनि। असीं क़ुर शरीफ़ पढ़ियल कोन आहियूं, स्कूल में पढ़ियासीं, पर हुकुम आहे पढ़ण जो, त पंहिंजे हिसाब सां मूंखे 15-17 साल थिया आहिनि क़ुर शरीफ़ पढ़ण जो। हूं आऊं अरबी कोन आहियां पढ़ियल, बसि मालिक माफ़ी ॾींदो। त हर ज़बान में थींदा आहिनि, ॿुधाइनि एब्रीविएशन,
अलिफ बे ते अलिफ बे से ABC XYZ ते अलिफ लाम मीम तव्हां हुनजी माशाल्लाह बहितरीनु इंटरप्रिटेशन कई अमारा लवामा मुतमिना पर मालिक हिते ॿुधाए भई तूं जेको बि आहीं कहिड़ो बि आहीं तूं हिदायत घुरी आहे छो जो क़ुर आहे शहरु रमज़ानुल्लज़ी उनज़िल फ़ीहुल क़ुरान हुदल लिन्नास इंसान जे हिदायत लाइ त जेको पाण खे हिदायत इंसानु सम्झे थो उहो हिदायत वठे त हीअ अचो बाबा जेको बि तूं आहीं अची हिदायत वठि त मालिक फरमाइनि त ज़ालिकल किताब ला रैब फ़ी हीअ उहा किताब अथई जंहिंमें शक कोन्हे का गड़बड़ हाणे इंसान जो मसइलो सॼी इंसानियत जो मसइलो शक आहे त मतां हीअं न थी पए हीअं थी पए त छा थी पवंदो इन जी नफ़्सियात माना बेचैनी हिकिड़े खे पक आहे हिकिड़े खे शक आहे त ही पाण सम्झो सभु सम्झी सघनि था त शक वारो कहिड़े मज़े में आहे ऐं पक वारो कहिड़े मज़े में आहे जंहिंखे पक आहे उहो कीअं जेको शक आहे त उनजी उणतुण में ज़िंदगी गुज़रे थी वाह वाह तमामु ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं साईं तमामु क्लियर थियूं हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो अर्ज़ु कंदो हलां त रोज़ी जेका हिलाल आहे उहा बुनियादु आहे नेकीअ जो सुठाईअ जो जी ॿियो नंबर जेको अमल आहे उहो आहे कंहिंजी दिलि रंजाइणु कंहिंजो हक़ु खाइणु ऐं कंहिंजी दिलि रंजाइणु यानी कंहिंखे ॾुखु ॾियणु जे तो प्रियांदी सिक जेकॾहिं मालिक सां तोखे मुहबत आहे या उनजो दावेदार आहीं हां न ड्रा हिकु हींदा कंहिंजी बि दिलि न दुखाए ऐं हिलाल जो जेको गिरह आहे उहो तव्हांजे सॼे केमिस्ट्रीअ खे दुरुस्त करे थो ऐं पंहिंजे नसुल खे बहितर करे थो पियो असां सूफ़ियुनि खे उहे सूफ़ी सम्झंदा आहियूं जेके पंहिंजी जवाबदारी समाजी जवाबदारी पूरी कनि जी हिकिड़ो पसण पिरिन जो ॿी पिरिन जी पचार उहा पचार जेका असां हींअर कईसीं छो त मालिक असां सां सदाईं साण आहे पर असां उन खां गाफ़िल रहूं था पिया जी त हिन गफ़लत खे छॾे असां जेकॾहिं समाजी जवाबदारियूं अदा कयूं हाणे मां हिकिड़ी समाजी जवाबदारी जो अर्ज़ु रखंदुसि आख़िर में जेका तमामु ज़रूरी आहे साईं मुंहिंजा हींअर आदमशुमारी थी रही आहे मार्च खां मां इहो अर्ज़ु कंदुमि त जेके बि ॿाराड़ी जा दोस्त मूंखे ॿुधनि था महिरबानी करे गौर सां ॿुधिजो तव्हांजे घर में 4 पुट आहिनि 4 फैमिलियूं आहिनि माना शादीशुदा उन्हनि जा ॿार आहिनि भली हिकिड़े घर में रहूं था जी त तव्हां 4 ई फैमिलियूं लिखाईंदव ॿियो तव्हां बरोचकी ॻाल्हायो था तव्हां ढाटकी ॻाल्हायो था तव्हां मेमणी ॻाल्हायो था पर आयो त सिंधी ई न पाण खे सिंधी बि सम्झो था ॿाहिरि पढ़ो पढ़ायो ॻाल्हायो सिंधी था त महिरबानी करे ॿोलीअ जे खाने में सिंधी लिखाईंदव ऐं हीअ ॻाल्हि हीअ जेको मुंहिंजो अर्ज़ु आहे न थोरो मां तव्हां खां फ़ी वठणु थो चाहियां अॼु तव्हां पंहिंजे तरफ़ां 10 ॿियनि दोस्तनि खे ही अर्ज़ु सम्झाईंदव छो त असांजा ॿाराड़ी जा घणा माण्हू इन ॻाल्हियुनि में एतिरी सुञाणप नथा रखनि त बाबा तव्हां जेतिरा भाती आहियो चङी तरह हिसाब सां लिखाईंदव ऐं जेके बि शादीशुदा फैमिलीज़ आहिनि जिन खे पढ़ियल आहिनि ॿार बचा आहिनि उहे पंहिंजो अलॻि ख़ानदान सम्झंदा असां वटि हूअं बि अंग्रेज़ी में या कराची में ख़ासि करे या सॼी दुनिया में फैमिली चइबो आहे ज़ाल मुड़ुस उन जा ॿार पोइ असां वटि हिकिड़ी मुहबत जो माहौल आहे तमामु मूंखे इन ते फ़ख़ुरु थींदो आहे ऐं अॼुकल्ह अमेरिका ऐं मगरब वारा बि असां ॾे वाजाइनि था पिया त असां हिन फैमिली सिस्टम खे खणूं त महिरबानी करे इहा ॻाल्हि ॿियनि ताईं पहुचायो ही तव्हांजी जवाबदारी आहे त असां इन ॻाल्हि में होशियारु थियूं चङी तरह ॻणप करे पंहिंजे सॼे ख़ानदान जो अलॻि अलॻि हिसाब रखायूं ऐं ॿोली सिंधी लिखाईंदासीं हीअ असांजे वजूद ऐं मुस्तक़बिल जी ॻाल्हि आहे त मां इन अर्ज़ु त हीअ समाज जी जवाबदारी आहे सभिनी जी तव्हां शागिर्द आहियो तव्हां दुकानदार आहियो तव्हां ऑफिसर आहियो तव्हां नौकिरी था कयो या पाढ़ियो था त हीअ महिरबानी करे कमु जवाबदारी सम्झी अॻिते हलाईंदा त असां वठूं था इजाज़त हक़ मौजूद सदा मौजूद